वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो, उम्मीद तव्हां जुड़िया हूंदो, आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो साथियो। ही कहाणी जा किताब आहिनि, ॿिन्ही कहाणीकारनि जो पंहिंजो ॿिन्ही जो हिकिड़ो ई ख़ानदान, हिकु ई वास्तो, ॿई भाइर, जंहिंजो वालिद साहिबु अनीस साईं, अनीस जा अफ़साना, उन जे किताब सां अनीस जूं कहाणियूं, अनीस अंसारी जूं कहाणियूं ॾाढियूं मशहूरु सुठियूं रहियूं ऐं सुठो पढ़ियो वियो। ज़बरदस्त कहाणीकार, अफ़साना निगार, जंहिं जेको आहे सिंधी अदब में नवां कहाणी में नवां लाड़ा, नवां अहिड़ियूं शयूं मुतारिफ़ करायूं जेके माना सिंधी कहाणी जो रस चस हूंदा आहिनि, जेके कहाणी में हुजणु खपे। ईअं उन्हनि जा नींग जंहिं पंहिंजो पाण हर फील्ड में पाण मल्हायो आहे। इश्तियाक अंसारी, सिंध जा कोट किला ऐं ओड मिटी जा कोट, इन हवाले खां सुठो जेको आहे सो किताबु ऐं कहाणी में मां पहिरियों दफ़ो थो पढ़ां, अॻ में कहाणियूं साईं न पढ़ियूं आहिनि। किताबी सूरत में इश्तियाक कंदा ऐं साईं अखलाक अंसारी जा मूं कहाणियूं पढ़ियूं आहिनि, नावल बि पढ़ियो आहे। साईं अखलाक अंसारी सां साम्हूं कचहरियूं बि थियूं आहिनि। ॾाढो प्यारो माण्हू, हिन जो किताबु ही ॿियों दफ़ो छपियो आहे। पर साईं सां हिकिड़ी गुज़ारिश त हिन इदारे तव्हांजे किताब थोरो भलो न छापियो आहे। टाइटल अर्ज़ु कंदो आहे त टाइटल में बि मज़ो कोन्हे को, अलाए छो ब्लैक कलर रखिया अथनि। सभिनी जी पंहिंजो जेको आहे सो साईं जो पंहिंजो ई जेको अंदाज़ आहे, ईअं छो रखियो अथनि, हीउ दुखम त सम्झी सघिजे थो। बाक़ी रुञ में राबेल, त इहो टाइटल सां ॼाण कहाणी नाविल नालो टाइटल सां ठहे कोन थो। सो मुंहिंजी हिकिड़ी राय आहे, ग़लति बि थी सघे थी, सही थोरी आहे मां सही हुजां, हिकिड़ी मुंहिंजी राय आहे, मां पढ़ंदड़ आहियां। बाक़ी कहाणीकार कहर जा कहाणीकार आहिनि सॼो, साईं इश्तियाक हुजे, साईं इसहाक हुजे, साईं अनीस जो वालिद साहिबु त पंहिंजो वटि पाण, साईं अखलाक त मां ॻाल्हि करे रहियो आहियां। ॾाढो सुठो लिखंदड़ आहिनि, ॾाढा सुठा हिन जा किताब पढ़ाया वञनि था ऐं हिन जो ॾाढो कमु भलो आहे। वधीक हिन कम ते कोन था वञूं, सॼी सिंध वाक़िफ़ु आहे हुनजे किरदार खां, हुनजे कम खां। बाक़ी मां कहाणी जो थोरो तारीफ़ ॾियां थो पियो त कहाणी जा ई किताब आहिनि, मार्केट में आया आहिनि, वठणु चाहियो, पढ़णु चाहियो त तव्हां राज़ आहे। कहाणी पढ़णु चाहियो सुठो, साईं अंसारी बिरादरान खे पढ़णु था चाहियो, उन जा तव्हां पढ़ंदड़ आहियो त हीअ किताब तव्हांखे ज़रूरु मज़ो ॾींदा। हीअ किताबु आहे दुखम कहाणियूं आहिनि साईं इश्तियाक अंसारी जूं, जेको आहे हीअ उन्हनि पंहिंजे इदारे सां साईं अनीस अंसारी नाले सां अकेडमी जोड़ी आहे। साईं अनीस सिंधी अदब जो वॾो नाग में तारीफ़ ॾेई चुको आहियां। हीअ साईं इश्तियाक जेको आहे सो अंसारी साहिबु आहे। थोरो ब्लैक कलर जे करे शाइनिंग थिए थी पई, उन लाइ थोरी माज़रत साथियो। तारीफ़ करींदो हलां, साईं जेको आहे सो इशफ़ाक़ अंसारी साहिबु जो बिरादर आहे, उन्हनि जे हवाले सां थोरा लफ़्ज़ आहिनि। असां ॿाहिरि मां जंहिं बि पढ़ाई में किताब न बिल्कुलु न लॻंदी, उहो असां मां सुठो अदीब मूंखे कंहिं तारीख़ ताईं कहाणीकार थी वियो। संदसि किताब कोट ऐं किला, ओड मिटी जा कोट, खेमा खावड़े जिते माग, माणिक माग गोरख, वड़ियम सभु वठाण, धरती माता, अनीस अंसारी ते फ़नी शख़्सियत, क़ैद कहाणी, घणो पढ़िया वेंदड़ किताब साबित थिया। बिल्कुलु इन खां को इनकार न आहे। इश्तियाक अंसारी बुनियादी तौर ते मुहक़िक़ ऐं आसारी क़दीमा दिलि में रखंदड़ आहे। इहा ई ॻाल्हि मां चवंदो, साईं आसारी क़दीमा जहिड़े ज़बरदस्त कम खे छॾे करे कहाणी में आयो आहे। थी सघे वॾनि जो भाइरनि जो उनखे रंग लॻो हुजे, या पाण सुठो लिखंदड़ आहिनि, उहो लिखी सघनि था, पाण ज़बरदस्त लिखी सघनि था। शबनम गुल त हिन जी पंहिंजी मां कहिड़ी ॻाल्हि कयां, बुनियादी माज़ी वाक़े परखण जहिड़ी पर साॻी वक़्तु इश्तियाक अंसारी अफ़सानी अदब सां पिणु निभायो आहे। कहाणी का इश्तियाक अंसारी ॿोली में निज पिणो मिले थो, जेको सुठो सवड़ा लफ़्ज़नि में वजा बदिरां मुतबाद लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि। लफ़्ज़ किरदारनि जी किरत तबई तफ़सील सबसु थियंदा, किथे मतरोक लफ़्ज़ बि नज़र अचनि था जेके अॼुकल्ह इस्तेमालु न रहिया आहिनि। ॿोलियुनि खे जीआरण वाद वेझ में अदब जो अहम किरदारु थिए थो। उमेदु कजे थी इश्तियाक अंसारी जी कहाणी जो किताब सिंधी ॿोली अदब में सुठो वाधारो थींदो। सिंध में कहाणीकारनि जो किरदारु मज़ामत हक़ लाइ जहिड़ींदड़ रहियो आहे। इश्तियाक अंसारी जी कहाणी में धरती जे सूरनि आम माण्हुनि जे मसइलनि जा अक्स जज़्बा निमाया आहिनि। साथियो, हीअ किताबु मार्केट में अवेलेबल आहे, पियो आहे, मौजूदु आहे। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो त हिन इदारे खां घुराए सघो था। ऐं फ़ोन नंबर बि आहे, घर वेठे बि घुराए सघो था। पुराणो छापो आहे, लाड़काने में, हैदराबाद में मिले थो पियो। हीअ अर्पण पंज ही साथियो, माना कुझु कहाणी जा टाइटल आहिनि जेके तव्हां ॼाणो मां शेयर थो कयां। जेका जंहिं हिन लिखियो आहे इश्तियाक इशफ़ाक़ अंसारी, शबनम गुल, अज़ीज़ रांझाणी, इश्तियाक अंसारी जंहिं हिन ते 2 अखर लिखिया आहिनि मुहाग तौरु, हर शख़्स कहाणी आहे। ऐं हीअ कहाणियूं टाइटल कहाणियूं आहिनि जेके टाइटल कहाणियुनि जा उहे तव्हां ॼाणो वंड कया आहिनि। बाक़ी जेको आहे सो पढ़ंदड़ हिन खां तव्हां वाक़िफ़ु आहियो। साईं जो किरदारु लिखण जो अंदाज़ सभु हिन खां वाक़िफ़ु आहियो, नवां न आहियो।
कहाणी ॿुधण जो शौक़ु तमामु पुराणो आहे। अवाली दौर जा माण्हू शिकार तां वापसि वञण बाद राति जो जॾहिं पाण में गॾिजी वेहंदा हुआ त हिक ॿिए खे सारे ॾींहं जो कारगुज़ारी शिकार फसाइण जा तरीक़ा वॾे फ़ख़ुर सां ॿुधाईंदा हुआ। साथियो, हीअ कहाणी जे हवाले खां थोरो साईं जो ॿुधाए तारीफ़ कयो। किताबु ॾाढो सुठो आहे, मूंखे हिन जो ॾांहुं वणंदो आहे। ईअं ज़रूरी कोन्हे सभिनी खे वणे, पर हीअ सुठा पढ़िया वेंदड़ आहिनि। ऐं ॿियो ही किताबु आहे रुञ में राबेल साईं अखलाक अंसारी जो। ॿियो छापो आहे, ॿीहर छपियो आहे, अॻ में पुराणो छपियो आहे। अॻिते मां ॿुधायां थो कॾहिं शायद थियो आहे तव्हांखे तारीफ़ कयां थो। बाक़ी शौक़ु से शोरो हिन डिक्टेक्टर लिखियो आहे, उन लाइ थोरो पढ़ी ॿुधायां। अखलाक अंसारी हिकु अहिड़ो कहाणीकार आहे जेको अञा ताईं पाण खे जदीदत जे धारा सां ॻंढे रखंदो पियो अचे। हिन जी कहाणी में जंहिं धारिया अकेलाई, बेदिली ऐं बेवसी ज़ार उहे सभु आस पास जे माहौल मां पैदा थियल आहिनि। उन ॿूसर माहौल में मौजूदु हिन जा किरदार जीअण जो दर्द भोगनि था। शौक़ु से शोरो 100 सालनि जो चूंड सिंधी कहाणी जे महाग तां कोरियल। साथियो, इहे शौक़ु से शोर जा लफ़्ज़ आहिनि जेके कहाणी जे हवाले खां आहिनि। ऐं बाक़ी अंदरि जेको आहे थोरो तारीफ़, हीअ किताब बि मार्केट में पियो आहे, मिले थो। तव्हांखे हीअ किताबु हिन तारीख़ खां कॉल करे घुराए सघो था। हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहे त पनो ॾाढो बेकार ऐं महांगाई आहे। मञूं था अगरि 100 रुपया खां वधीक 400 रुपया क़ीमत आहे। पेजिस जेके आहिनि सो इलाही घटि आहिनि। मां ॾेखारियां थो, पेजिस त जेके आहिनि सो 96 पेजिस आहिनि, 400 रुपया क़ीमत रखी हुई आहे। ऐं कागज़ बि भलो न आहे दोस्त, क़ीमत वॾी आहे। 96 पेज डस्ट कवर आहे, मञूं था पकी बाइंडिंग्स आहे, पर क़ीमत घणी आहे दोस्त। पब्लिकेशन साईं थोरो इन ते ध्यानु ॾियो। साईं वॾो नालो आहे, इन जो इहो सबबु न आहे छो त तव्हां वॾे नाले ते कमायो, पर क़ीमत एतिरी न हुजणु घुरिजे। थैंक यू, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। हीउ पुराणो छापो आहे साथियो, जंहिंखे वरी असांजे साथी ॿीहर छपियो आहे। अर्पण आहे साईं जी पहिरीं ॿिए छापे जी शौक़ु छोरे नाले। हीअ जेको आहे सो किताब जा जेके आहिनि सो टाइटल। ॿियो छापो तव्हांखे ॿुधाईंदो न ते उन जी तारीफ़ करे ॿुधाई ॾेखार त कॾहिं पहिरियों छापो छपियो। 1987 में अॻ में छपियो आहे, वरी हाणे ॿीहर 17 जेको आहे सो 87 13 23 36 सालनि खां पोइ वरी छपियो आहे। त इहो जो मयार आहे। मुहाग जेको आहे सो असांजे तारीख़ अल मबड़े जो आहे, उन में कुझु तव्हांखे सिटूं पढ़ी ॿुधायां थो। पूरे अणपूरे माण्हुनि जी कहाणी जो हिकु डायलॉग आहे। पूरे अणपूरे माण्हूअ जी कहाणी जो हिकु डायलॉग आहे। संदसि महबूबा जे मुंहं ते छंदगी हैरानी पखिड़िजी वई, थोरो ख़ामोश रहण चवणु लॻो, मां पंहिंजा कॉम्प्लेक्स उन्हनि में नथो विझणु चाहियां। सिंधी कहाणी में हिकु पैराग्राफ आहे, जॾहिं शिव महाराज कैलाश पर्बत ते वेही पंहिंजे वारनि में गंगा पे लाथी, चौधारी विज खिवणियूं गोड़ हुयो, तॾहिं मां निड़ो नीरे नकर में वॾे पथर जी ओट वठी सभु कुझु बीठे ॾिठमि। जंहिं पल उहो पैराग्राफ पढ़िजे थो सोचे त वॾे पथर जी ओट वठी बीठल कान जो करेक्टर नीरे नकर जो छो ओढियलु आहे, कंहिं ॿिए रंग जो छो न। तॾहिं ज़हन में ख़्यालु अचे थो त किथे अख़लाक सां नड़े ॼमार जो कॉम्प्लेक्स नीरे निकर ते न रही आहे। साथियो, थोरो लफ़्ज़ ॾाढो ज़बरदस्त लिखियो आहे असांजे तारिक आलम अबड़े साहिबु। हीअ वीडियो वॾी थी वई आहे। वीडियो किताब ॾाढा ज़बरदस्त आहिनि। वीडियो लाइ जेको आहे स्वागत कबे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त मुंहिंजा वॾा वड़ थींदा, तव्हांजा वॾा थींदा। मूं ते